पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ तोशाखाना केस की ॿुधणी अॼु ॿीहर थींदी। इस्लामाबाद जे एडिशनल सेशन जज पीटीआई चेयरमैन जी अॼु खां हाज़िरी जी छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी आहे। मौसमियात खाते सॼे मुल्क में अॼु खां 23 जुलाई ताईं बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। 20 खां 22 जुलाई ताईं कराची, हैदराबाद, शहीद बे नज़ीराबाद, सागढ़, बदीन, ठट्टे, लाड़काणो, जेकबाबाद ऐं दादू में तेज़ हवाउनि ऐं गॾिगोड़ सां गॾु बरसात जो इम्कान। 18 खां 23 जुलाई इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, चित्राल, दीव, सवात, बुनेर, मानसेरा, सवाबी, हरीपुर, पिशावर, कोहार, जयाई खान ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं पवंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस ISPR मूजिब कॉन्फ्रेंस दौरान मुल्क के अंदरूनी सिक्योरिटी सूरतयाल से ब्रीफिंग ॾिनी वई। फ़ौज की ऑपरेशनल तैयारियुनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ अज़ीम कुर्बानियूं ॾींदड़ जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश। कोर कमांडर्स जो चवणु आहे त पाबंदी मढ़ियल TTP ऐं ॿियनि दहशतगर्द ग्रुपनि मां मुल्की सलामती खे ख़तरो आहे। दहशतगर्दनि वटि जदीद तरीन हथियार पाकिस्तान की सलामती मुतासिर करण जो वॾो कारण आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त क़ौमी सलामती खे पेश ईंदड़ कंहिं बि ख़तरे खां बचाव लाइ हमेशह तयार रहणु घुरिजे। चार साल मुल्क में तबाही आणण खां पोइ IMF मुआहिदो तोड़ण PTI जे ताबूत में आख़िरी कोको साबित थियो। हुननि महांगे फ्रांस ऑयल जे करे सस्ती LNG ख़रीद न कई। PTI वारनि पंहिंजे सियासत बचाइण लाइ पेट्रोल सस्तो कयो। चूंडूं निगरान सेटअप में थींदियूं, इतलाक़ वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त PTI हुकूमत मुल्क खे तबाहीअ जे किनारे ते पहुचाए छॾियो। असांजी 14 महीननि जी PTI जी 14 महीननि सां भेट कई वई। इलेक्शन वेझो ईंदे ई MQM पाकिस्तान जा अॻवान नफ़रत जी सियासत कंदा आहिनि। MQM जो बानी 50 माण्हू मारींदो हो, तॾहिं असां डप जो शिकार न थियासीं। हाणे ही छा कंदा? MQM जे बयाननि खे संजीदा न पिया वठूं। MQM सियासी माहौल गरम करण लाइ अहिड़ा बयान ॾेई रही आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पीपुल्स पार्टी क़यादत चाहे थी त रुगो पाकिस्तान तरक़ी करे। PTI चेयरमैन लाडलो आहे। संगीन केसिस हुजण बावजूदि इंसानी हक़नि जे नाले ते खेसि रिलीफ ॾिनो वञे थो। असेंबली कुझु ॾींहंनि में मुद्दो पूरो कंदी ऐं पोइ निगरान सेटअप कंदो। इलेक्शन में पीपुल्स पार्टी सॼे मुल्क में अची वेंदी। वफ़ाक़ में आयासीं त NICVD जहिड़ा इदारा ॿियनि सूबनि में बि क़ाइमु कया वेंदा। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी फेसबुक ते कर्ज़ ॾेई शहरनि खे ब्लैकमेल कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो करे छॾियो। स्पीकर जो चवणु आहे त फेसबुक ते कर्ज़ जो ॾटो ॾेई पोइ शहरनि जा अकाउंट हैक करे ब्लैकमेल कयो पियो वञे। उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चवे थो, इहो मसइलो वफ़ाक़ी सरकार जे मातहत अचे थो, पर उनखे चेक कंदासीं। सिंध हुकूमत पंजाब जे कूड़नि डोमिसाइल्स ते नौकरियूं वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदी। के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेटको मुकमल तौरु नाकाम थी विया आहिनि। हिक ॻोठ जे 2 घरनि जा बिल न मिलण ते पूरे ॻोठ जो बिजली बंदि कई वञे थी, जेका सरासर ज़्यादती आहे। ऐं नबीसर रोड वेझो ॻोठ आहोरी वटि तेज़ रफ़्तार कार कल्टी, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। फौती जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे मक़ामी माण्हुनि जे इतलाह ते पुलिस खणाए अस्पताल पहुचायो।